चंबड़ लॻे यूसी मसूब उस्ताद जे ॻोठ सिद्दीक़ सांद में सांद हाउस ते 15 जनवरी ते मकानी चूंडुनि जे हवाले सां वॾेरो मोहम्मद हाशिम सांद जी सरबराही में कॉर्नर गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में पीपी तरफ़ां नामज़द उम्मीदवारनि समेत वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। ख़बर मूजिब चंबड़ लॻे यूसी मसूब उस्ताद में ॻोठ सिद्दीक़ सांद में सांद हाउस ते वॾेरो मोहम्मद हाशिम सांद ऐं एडी सांद जी अॻवाणी में मकानी चूंडुनि जे हवाले सां पीपी तरफ़ां यूसी मसूब उस्ताद ते नामज़द उम्मीदवारनि सां अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें उम्मीदवार ज़िले काउंसिल वॾेरो मोहम्मद असलम ख़ान बोस्तार, उम्मीदवार बराए चेयरमैन वॾेरो गुलाम नबी दल हाजी दाऊद अहमद बोस्तार ऐं मौलवी अब्दुल लतीफ़ लगारी समेत ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते पीपी उम्मीदवारनि वॾेरो मोहम्मद हाशिम सांद ऐं संदसि फर्ज़ंद एडी सांद समेत समूरी सांद बिरादरी जो शुक्रियो अदा कयो, जंहिं भरपूर साथ ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। इन मौक़े ते साईं नुसरत शाह रईस, गहणो खान बोस्तार, हाजी उस्मान सांद ऐं मौलवी मोहम्मद इस्माइल सांद, हाजी मुकीम सांद, अहमद सांद, सालेह सांद, डॉक्टर अकबर ऐं ॿिया वॾे तादाद में शरीक हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।